कंडियारो मां खे ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में मौजूदा बरसात जे मौसम खे नज़र में रखंदे मोटरवे पुलिस एहलकारनि गाॾियुनि जे ड्राइवरनि खे आगाही ॾिनी आहे त हू बरसात जी सूरत हाल में एहतियाती उपाउ वठनि त जीअं कंहिं बि इम्कानी हादसे खां बची सघनि। इन मौक़े ते DIG मोटरवे पुलिस फिदा हुसैन मस्तोई जी हिदायत ते कराची, हैदराबाद, मोटरवे, सखर, लाड़काणो, सेवण सेक्टर्स जा ऑफिसर मुख़्तलिफ़ टूल प्लाज़ा ऐं गाइड सेंटर ते गाॾियुनि जे ड्राइवरनि खे बरसात दौरान एहतियात सां ड्राइविंग करण बाबत आगाही करे रहिया, जंहिंमें ॿुधायो पियो वञे त गाॾियुनि जा वाइपर सही हालत में हुजण घुर्जनि, हेडलाइट ऑन रखियूं वञनि, बार बार लेन तब्दील करण खां पासो कयो वञे, ओचितो ब्रेक लॻण खां पासो कयो, पंहिंजी गाॾी जो अॻे वारी गाॾी खां काफ़ी फ़ासिलो रखो, ओवर स्पीड खां पासो करियो, ओवर ट्रेकिंग न करियो, गाॾी खे कंहिं बि वण जे हेठियां पार्क न करियो, सीट बेल्ट इस्तेमाल करियो, तेज़ तूफ़ान तेज़ हवा बरसात जी सूरत में आहे त कंहिं महफ़ूज़ हंध ते रुकजी वेंदा कयो। कंहिं बि एमरजेंसी मदद या हादसे जी सूरत में पुलिस जी हेल्पलाइन 130 ते फौरी तौर ते इतला कंदा कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।